दादू में पैनो फ़कीर निंगरीअ सां जिनसी ज़्यादती वारो मामलो केस दाख़िल, जवाबदार गिरफ़्तार। ए सेक्शन थाणे जी हद में जवाबदारनि पारां बुखारी मोहल्ला जी रिवासी 14 साला फातिमा धीअ ख़ुदा बख़्श सोलंकी जिनसी ज़्यादती जो शिकार। नाज़िबा वीडियो रिकॉर्डिंग करण बाद वाक़े जी मुतासिर निंगरीअ जे वालिदैन पुलिस NC दाख़िल कराई। केस दाख़िल थींदे ई पुलिस फौरी तौर तहरीक में अची वई। लेडीज़ पुलिस ऑफिसर जी मार्फत मुतासिर निंगरी खां वाक़े जी तफ़सील मालूम, वाक़े में 5 जवाबदार मुलविस थियण जी निशानदेही कई। ए सेक्शन पुलिस खुफ़िया इतलाउनि ते मुख़्तलिफ़ जॻहनि ते छापा हणी कुछ कलाकनि अंदर वाक़े में मुलविस 3 मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि राजा उर्फ़ रियाज़ खोखर, माजिद भंबरो ऐं दिलबर हाले पोटो खे गिरफ़्तार करे वरितो। मुतासिर निंगरी जो मेडिकल चेकअप करायो वियो ऐं मुतासिर निंगरीअ समेत गिरफ़्तार जवाबदारनि जा DNA टेस्ट जा सैंपल बि जमा कराया विया आहिनि। ए सेक्शन थाणे मुतासिर निंगरी जी वालिद जी फरियाद नंबर 153/2024 दफ़ा 376 B 120 B ते तहत केस दाख़िल कयो वियो। DSP सिटी आसिफ अली याराई ऐं SHO आगा शमशाद पठान जी अॻवानी में ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हणी रहिया आहियूं। पुलिस मुतासिर निंगर जे वारसनि सां मुसलसल राब्ते में आहे। उन्हनि जी दाद रसी ऐं इंसाफ़ तहफ़ुज़ ॾियण जो यक़ीन ॾियारियो वियो ऐं मुलविस जवाबदारनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो।